अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम। फोन कयो साईं तव्हां ॾे मां टाइम नालो साईं तव्हांजो नालो? मिठू। मिठू, हा अॻु में तव्हांजो नंबर आहे साईं। वेहो वेहो। दाढ़ी शेव करणी आहे? हाँ सर हाँ। पर कयो थोड़ी जल्दी। हा अञा न का मसलो ही न आहे, टक्कर कयां थो मां। अलाह ख़ैर करो। ॿियो साईं ख़ैर लॻो पियो आहे न? दुआ साईं दुआ। तबियत सही आहे? करम करम। सफ़ा दाढ़ी शेव करणी आहे न? हाँ सर। मुछा कैंची सां हल्कियूं कयां? हाँ हाँ। अस्सलाम वालेकुम उस्ताद। वालेकुम सलाम। उस्ताद इहो ॾे ख़बर भला टाइम आहे न आहे? टाइम ते असांजे सैलून ते ऑर्डर ते कमु हलंदो आहे। तक़रीबन जेको आहे 10-12 ऑर्डर अची विया आहिनि। असांजो फोन ते कमु हलंदो आहे। जी जी। पोइ जेको आहे उहो नंबर कटाइणो पवंदो आहे पोइ बाद में। हाणे तव्हां अगरि 10-12 खां माना इंतज़ारु कयो त पोइ वरी तव्हांजो 13 नंबर लॻंदो। उस्ताद असल में ॻाल्हि ईअं थी, मां दाढ़ी बि शेव कराईंदुसि हाणे, अच्छा पर प्लेट सुठी हलवाइणी आहे। अच्छा इन प्लेट मुंडो ऐं टुका हाणे न न न प्लेट असां वटि हिकु नंबर आहे। असां वटि जेको दाढ़ी शेव कराए वेंदो आहे न, जी जी, माशाल्लाह उहो वरी असां सैलून तो काथे बि खोलूं वञी न उते अची पुॼंदो आहे। हिते एॾी शइ सुठी शइ करे माण्हू ठाहे न। इहो ॿियो ॿुध, वार बि ठाराईंदुसि आहे, वारनि खे कलर बि कराईंदुसि आहे, पर कलर सुठे वारो हुजे। कलर हिकु नंबर आहे साईं। असां कलर तव्हांजे वारनि जो जीअं कलर कंदासीं न, हा महीनो तव्हां जेको आहे न गारंटी आहे असांजी, महीनो वार छो न थींदो। महीनो पूरो महीनो। जॾहिं होॾे मां सैलून वारे को ठारायूं उहो रंग कंदो साईं, 15 ॾींहंनि खां पोइ वार अच्छा हल्को कलर हूंदो न साईं। पर हाणे हिकु त तोड़े टाइम बि न आहे, नंबरिंग ते तूं कमु हा कर। 13 नंबर साईं तव्हांजो 13 नंबर। 13 नंबर पर मां स्पीकर आं। बस मां तू ॾिसां सब उतराई मिंटू आहे माना। उस्ताद जल्दी कर हा बाबा। मां ॿुधे नथो छा अचे गिराक कयो वाला गिराक बजाई वार ठाराईंदो दाढ़ी कलर कराईंदो यार। तव्हां आयो कहिड़े क़िस्म जो माण्हू? पोइ इन करे हिकु बार पाइजी भला। हिकु बार साईं हा आहे। हिकु बार त असां वटि हूंदी न। हा पोइ ॾिस काॾे हिकु बार ॾे मूंखे। अब छोकिरा जो अख़बार त ॾिजांइ। हाँ उस्ताद आयो वठो। आहे साईं। हा इंतज़ार में हले तो छोकिरा जो साफ़ी त ॾे बा। अरे कहिड़ी ख़बर आहे? हाँ उस्ताद। 15 माण्हू बस जे हेठों अची मरी तबाह थी विया। अरे यार ख़बर त करे मां ही पढ़ी मां बस जे मथो अख़बार उगती जली थी यार। अरे हा। अख़बार उगती जली थी। हा बस जे मथो वेठा आहिनि। 15 माण्हू बस जी छत ते वेही हवा जो मज़ो वठंदे शेर कंदा विया। शेर कंदा पिया वरी हेठों अची विया। इहा अख़बार असां करे पढ़ी न आहियूं, सॼी पढ़ियो अख़बार दिलि में पढ़ भला रड़ियूं छो थो करे यार। अख़बार कॾहिं ज़िंदगी में न पढ़ी। सारे टाइम न असां इंतज़ार न थींदो आहे न। टाइम न आहे न, घटि आहे न टाइम। टाइम न आहे त पोइ रड़ियूं त न कर न यार। हले ती शादी कई बात थी अच्छा दिमाग छड़ा एक शादी भी न कई, 3 शादी कई आहे ने बारे। धूड़ पाए जो थी करे तो जो छा हूंदा अले कूड़ा अले सच्चा धूड़ पाए वनी। एक बार कुड़ियूं जो 3 शादी बाप चक्कर खुदकशी कई हाने टियों चक्कर खुदकशी करे तो जो छा इंसान। अरे उस्ताद हाथ हां यार आओ हलाया तो केड़ो चरियो टकरे 7 किलोग्राम जा 12000 है डाई ढाले अंगूठो हणणो पे। अरे वाह यार दाढ़ी से केड़ो अंगूठे जो ताल्लुक यार। पर तू नंबर कटायो वाला खाया जो तो कम तो आराम जाएगा जुल्म। पेट्रोल जी बात 10 रुपया लीटर ते वठंदा, आवाम गरीब काॾे वञे उस्ताद? काॾे वञे? यार छो तो जलील करे 10 वधे 20 वधे तोड़ पिजारो कारण तो वठ। स्कूटर त आहे न बाबा। स्कूटर आहे त 50 जो तेल विझाइंदो हाणे बि 50 जो विझ रही आहे। पोइ 45 जो विझाईंदा हाणे 5 माथे जो जुल्म डोबा अरे जॾहिं सफ़ा ये छो तो जलील करे यार सफ़ा। का खुशी जी ख़बर ही ना लिखियल न है। अरे तूबा हे हिकड़े दोस्त को उधारा पैसा घुरिया, अॻे दोस्त उधारा न ॾिनसि। हुन दोस्त कार में अची छुरी खणी हुन जो गलो कपे छॾियो। जुल्म क़यामत उस्ताद। यार खुदा के मने बाहूं तो बधाई पेरे तो पवाई यार छॾ अख़बार के हे मां बायूं बधाई तो तू सकून तां ते वेही रहो मां जी शेव क्या इंशाल्लाह। पर तो जा ये कमरा याद है इते रहती है तो 13 नंबर की उस्ताद इन करे मां को इंतजार न थो थे। मां वेही भी हिकु बार न पढ़िया, इंतजार मां न कंदो आहियां। इंतजार कर यार। हर को ता के दिल जा मरीज रड़ियूं तो करे छा यार इहो बड़ा
पानी थधो हूंदो ई छा? हा हे पाणी थधो ॾियां उस्ताद 2 मिंटनि खे पाणी लोक प्यार आता अरे उस्ताद यार 2 मिंट सवाब जो कम छा की बोला अदा छा आहे तोखे तुंहिंजो मसइलो छा आहे? बाबा मुंहिंजा एहसास प्रोग्राम जा पैसा आयल आहिनि अंगूठो हणाइणो पैसा कढाइणा आहिनि पोइ आऊं छोड़ाइणो त आऊं छो साहब हे वठ यार हे वठ बिस्मिल्लाह रहमान वाह जो चा दवा पानी दे थधो दियला हा पाणी थधो रखंदो वाह, आहे वाह। छो चलू न त हाणे पाया हर शइ हिकु नंबर आहे असां न बाटू पाण हिकु नंबर हा हा माशाअल्लाह चओ हुजे ईअं न माण्हू गिराकी में जेको आहे न ॿ नंबरी माण्हू न करे दुकानदारी साफ़ सुथरी करे न हुन रोटी सुठी गिलास हलिया न तूं हाणे जेको आहे हुते वेह घणो माने मथो न खाधी इहो मां वो इंतज़ार नथो थिए इहो भला पुट भला इहो पारो त खणिजे हे वठ पाणी ॾिसे न उस्ताद अरे बाबा पाण के हिनखे लॻल आहे हेॾे यार लॻे थो हा ट्राल ॾिजांइ ट्राल वाह रे वाह उस्ताद यार इहो पाणी टुआल हणाई न मां जेंटे में न तूं कमु कर न पंहिंजो छो तोखे हरू भरू असां कम में तंग कयूं हे हथ आहे न असांखे वारो वाह रे उस्ताद वाह रे पुठा रखारी न त बाबा शरीर ट्रालनि में ढप ढूंढ न ॾे असां छो हिकु नंबर हाणे इहो तूं माना ईअं सम्झ मूं कयो न इंसान हा। हे हाणे असांजे लाइ एक्सपायर थी वियो हिनखे ढोराए रखंदा हा? हिकिड़ो माण्हू इस्तेमालु कंदो आहे न माना हे हिते रखाए थो बंदा छोकिरानि खे बसि धोराएसि क्रीम उॾई क्रीम हाणे टुआल धोराएसि क्रीम उॾई हा क्रीम आहे क्रीम ॾे एमां पाण हणा हूंदो न क्रीम यार जेंटे ॾाढी तोखे छो तकलीफ़ ॾियां अच्छा हे क्रीम सुठी वारी आहे न हा छो कंपनी भली आहे तिब्बत क्रीम आहे सुठी उस्ताद जल्दी कर बाबा हाथ हला हा यार हलायां तो छा भला एॾी क्रीम छो थो दफ़े यार दम हाणे जो आहे न रंग मां जो आहे टांगी जो दे मूं वटि त अछो ईअं थींदो सुथरो ओ यार घणी घणी हणण सां थींदो आहे छा हाणे घणी हणबी त अछो थींदो न यार रंग ॾिठो थी अॻे अने टांगी भली आहे जन्नत क्रीम खणी आहे तो थोरा हणंदो आहे न बा गिराकी हाणे ठाहींदो त ईअं थींदो न गिराकी ठाहे न पंहिंजी ॾिसे तो कहिड़ा माण्हू था अचनि हा उस्ताद मिंट कर हा यार मिंट तोखे त कर। तकड़ आहे सफ़ा मां गिराकी ठाहींदो आहे गिराकी वाह निकिरी विया यार रंग त मां वीआईपी थी वियो पंहिंजी वठो त पोइ ख़बर पए न ॿिए जी तूं भली लॻंदी आहे उतारे पहुंचो त दरी ते ॾिजे हा हे वठ हा तो बहुत ए उता जलेबी छोकिरो काढो अदा जलेबी दे दे है न बोले हेडो हिन बगल में आयो अने हुन ॿिए में आयो आहे घरे करदा अरे यार एॾो पाउडर छो थो हणे पाउडर में खुशबू भी तो खुशबू आहे जीअं पैसा असां भरिया न थोरो अञा थोरो दे बस छॾेसि यार यार क्रीम जे मथो मां है तो है समझनो कर रंग त असल हिक कलर थोड़ो यार ही कंद करे वे न तू सफ़ा वरी लुॾे थो ईअं बाबा जल्दी कर रे पोइ देर यार थी कया तो वई। भला मां हिते डांस कयां थो झुमरी कयां थो दाढ़ी ठाहियां थो न तूं हां था वीडियो न बाबा फटी था अल्लाह दिवा है दिवा वीआईपी थी रंग मंग गोल्डन थी हा उते वे बस हाणे तेरो नंबर तो जो आपो तो जी दाढ़ी वार ई कलर क्या है तो ये पानी दे जाए वार काथे थी पड़ी जाए अरे चेहरा असांजो वार धड़कियो अखियुनि में किरनि था हा रे हा दे पानी दे हे वठ हेॾे जा वारनि ते टोक करे न से के टोक माशाअल्लाह माशा हिते अचे जो पियो ई न पुजे ने आटे या कम कम ने वार तो जा हाई फाई लगा ए उस्ताद मां वीआईपी थी हम हा बल वे तो तेरो नंबर तो आज वठाया तो आगे ना हाणे त उहे गोल्डन थी मां कम यादि अचियो अच्छा पोइ मां हलां थो वरी मोट ते ठाराईंदो ए दाढ़ी वार ते ठारा न कलर हो मां छोकरे के मोकरा कलर ठाणो न न हाली मां ॾिसे वीआईपी थी मां पोइ वरी अचां थो कम छॾाए था अरे यार तो ये दाढ़ी वार ते ठारा न हा दाढ़ी वार ठारा पोइ ठाराईंदो मां हलो था हा यो किए यार वीआईपी थी वियुमि ठीकु उस्ताद आहे छॾे दे असां टेम ज़ाया कोन्दी अरे यार वे न तू भी वे ना संगत अगर अव्हांखे ही वीडियो क्लिप पसंद आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूर दबायो जीअं असांजे चैनल जो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। वॾी महिरबानी।